बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादकार दोस्तों, कणक जे रती जे बारे में तव्हां सां हाल वाल कंदासीं। हीअ हिकु गाइड आहे मूं वटि, हिकिड़ो इदारो आहे सिमिट इंटरनेशनल जे तरफ़ां ही शाया कयल हुई। हीअ मुंहिंजे उस्ताद जे तरफ़ां मूंखे गिफ्ट हुयो, पर मां हिकिड़ो ॾाढो लाग़र्ज़ माण्हू आहियां, पंहिंजे पाण खे चवंदुसि, त मूं सोचियो हीअ गाइड थी सघे मथां मूंखां गुम थी वञे, इन जे करे मां जेको आहे हिन जी वीडियो ठाहे थो छॾियां। हिन में 3 क़िस्म आहिनि रती जा, जेके कणक खे लॻंदा आहिनि ऐं तमामु घणो नुक़सानु ॾींदा आहिनि। तव्हां ख़बर आहे त असां वटि कणक जे फ़सुल में तमामु घटि जिन्सूं आहिनि जिन खे रती कोन थी लॻे, जंहिंमें IV3 आहे ऐं इमदाद 2005 खे बि रती लॻंदी आहे, पर उनमें टॉलरेंस आहे, उहा बर्दाश्त करे थी वञे। उन खां अलावा बेनज़ीर 2013 आहे, उन खे बि रेज़िस्टेंट वेराइटी आहे, 100% उन खे कोन थी लॻे। निया सारंग आहे, NARC 2011 आहे, ॿियूं कुझु जिन्सूं आहिनि। सो मतिलबु तमामु घटि जिन्सूं आहिनि जिन खे रती कोन थी लॻे। मिसाल असां जूं TD1 खे रती लॻे थी, किरन 95 खे लॻे थी, सहर, अब्दुल सत्तार, गैलेक्सी, ॿियूं जेके जिन्सूं उन्हनि खे रती लॻे थी। मूं सोचियो त हीअ गाइड जेकॾहिं मिसाल मां वीडियो ठाहे रखंदुसि त को न को इंसानु दिलचस्पी रखंदड़ हीअ असांजे YouTube चैनल तां या असांजे Facebook चैनल तां खणी वठंदो। असां वटि इहे शयूं महफ़ूज़ थी वेंदियूं। पोइ ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं हीअ गाइड असां खां गुम थी वञे त वरी असां वटि वीडियो हूंदी त इहा असां महफ़ूज़ करे था छॾियूं। स्ट्राइप रस्ट जे बारे में पढ़ंदासीं। हिकिड़ी वीडियो पाण जेको आहे लीफ रस्ट ते ठाहींदासीं, हिकिड़ी वीडियो पाण स्टेम रस्ट ते ठाहींदासीं। स्ट्राइप रस्ट खे असां जेको आहे येलो रस्ट बि चवंदा आहियूं। हाणे हीअ 5% जॾहिं रती लॻंदी आहे त उन जूं हीअ निशानियूं आहिनि। हीअ आहिनि 10% जॾहिं रती लॻंदी आहे। स्ट्राइप जो मतिलबु आहे त हीअ पटियूं ठही वेंदियूं आहिनि। ठीकु आहे, हीअ तव्हां ॾिसो पिया थी पटियूं जेके ठहियल आहिनि। मां थोरो तव्हांखे क्लोज़ करे ॾेखारियां। इहे पटियूं हूंदियूं आहिनि। 20% ते ॾिसो केतिरियूं थियूं अचनि, उन खां पोइ 40% ऐं 60%, 100%। वरी उन जो जेको आहे फील्ड में रिस्पॉन्स छा आहे। जेकॾहिं मिसाल रेज़िस्टेंट हूंदी, वेराइटी असांजी रेज़िस्टेंट हूंदी त रती उन खे इफ़ेक्ट घणो न कंदी, पर अहिड़ा निशान अची वेंदा। जेकॾहिं मॉडरेट रेज़िस्टेंट MR हूंदी त उन जा ही सिम्पटम्स हूंदा, इहे माना निशानियूं हूंदियूं। मॉडरेट ससेटेबल हूंदी त इहा जेका आहे वरी मतिलबु जिन्स असांजी ससेटेबल थी वेंदी, असांजी जिन्स में क़ुवत मुदाफ़ियत न हूंदी रती जे ख़िलाफ़, त अहिड़ियूं निशानियूं ईंदियूं। ऐं जेकॾहिं असांजी ससेटेबल 100% ससेटेबल वेराइटी हूंदी त हीअ अहिड़ो रंग थी वेंदो ॿूटे जो, इहा रती तव्हांजे हथ खे लॻंदी, माना तव्हां जीअं ज़ंग हूंदो आहे पाउडर, उहो तव्हांजे हथ खे लॻंदो। उन खां अलावा इहो इन जो छा हूंदो आहे त 20 खां 50% ताईं इन जो नुक़सानु थींदो आहे असांजे फ़ी एकड़ ते पैदावार जो। ठीकु आहे, असल में छा थींदो आहे, जो रती जॾहिं असांजे फ़सुल खे लॻंदी आहे त उन में माना ॿूटो पंहिंजो खाधो फोटोसिंथेसिस जे थ्रू, मतिलबु सिज जी रोशनी जे थ्रू न आहे ठाहे सघंदो। ऐं सिज जी रोशनी जे थ्रू जेकॾहिं ॿूटो खाधो न ठाहे सघंदो त लाज़मी ॻाल्हि आहे असांजे दाणो कमज़ोर थींदो, ऐं दाणो जेकॾहिं कमज़ोर थींदो त असांजी पैदावार फ़ी एकड़ ते घटि ईंदी। हाणे हीअ असां अॼु पढ़ियो आहे स्ट्राइप रस्ट या येलो रस्ट जे बारे में। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीडियो पाण ठाहींदासीं लीफ रस्ट ते या स्टेम रस्ट ते। हीअ हिकिड़ी तमामु ख़तरनाक आहे। स्ट्राइप जो मतिलबु हूंदो आहे हीअ पटियूं ॾिसो था तव्हां, जेको आहे लाइनूं लकीरूं जेके आहिनि, इहे असांजे ॿूटे जे पन ते अची वेंदियूं आहिनि। ऐं हीअ रती ज़ंग टाइप हूंदी आहे। तव्हां जॾहिं बि मतिलबु रती ॾिसंदो त इहो अहिड़ी हिन जहिड़ो जेकॾहिं तव्हांजे ॿूटे ते माना हालत हूंदी त इहा तव्हांजी ॿूटो जेको आहे पंहिंजो तव्हांजे हथ खे लॻंदी, ज़ंग टाइप हूंदी आहे। रती जे करे फोटोसिंथेसिस जो अमल न थींदो आहे। फोटोसिंथेसिस न थींदो त ॿूटो पंहिंजो खाधो तयारु न करे सघंदो। हीउ साओ जेको निशान आहे, मतिलबु सावा जेके पन हूंदा आहिनि, उहो उन में हूंदो आहे क्लोरोफिल। क्लोरोफिल जो मतिलबु हूंदो आहे, इहा ख़ासियत सिर्फ़ु और सिर्फ़ु अलाह पाक ॿूटनि खे ॾिनी आहे। ठीकु आहे, त उहे पंहिंजो खाधो पाण सिज जी रोशनी मां ठाहे सघनि। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। वीडियो तव्हांखे पसंदि अचे त लाइक एंड शेयर कजो। इंशाअल्लाह ताला वरी पाण तव्हां सां इंशाअल्लाह लीफ रस्ट ऐं येलो रस्ट ते, सॉरी स्टेम रस्ट ते तव्हां सां वीडियो ठाहींदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।